सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि माखा गाल अबदा मौला माफ कर अजमेरी साहब हिकड़ो तवाफ जो चक्कर फेरे आयो, ॿियो फेरे आयो, टियों फेरे आयो। हिन जे रण खे दाउन खे ॿुधी अजमेरी साहब खे रहमत इहो आहे, हिन जे भर में बीही रहियो आहे। अलाए छो थो रोए, हिन खां कहिड़ो गुनाह थियो आहे। अल्लाह जे वलियनि खे ख़बर पवंदी आहे, तोखे मूंखे ख़बर कान पवंदी आहे। ख्वाजा अजमेरी हुन जे भर में जो बीठो हो चवे पियो मौला माफ़ कर त काबे मूं आवाज़ पियो अचे, कोन बख़्शींदो साईं, कोन बख़्शींदो साईं। अल्लाह पनाह दे चओ आमीन। ख्वाजा साहब हैरत में अची वियो, हीअ माफ़ी जी जॻह, हिते ख़ुदा ताला चोर बख़्शींदो आहे, ज़ानी बख़्शींदो आहे, शराबी बख़्शींदो आहे, हर क़िस्म जे ॾोहारी खे माफ़ कंदो आहे। हिन अलाए कहिड़ो ॾोह कयो आहे जो ख़ुदा जे बैतुल्लाह मां काबतुल्लाह जे दीवार मां आवाज़ पियो अचे त कोन माफ़ कंदो साईं, पुछांसि त सही। ख्वाजा साहब तवाफ़ पूरो करे नफ़िल पढ़ियो, नफ़िल पढ़ी वांदो थी हिन जे भर में हिनखे बाहि खां वरितई थी, ॻाल्हि त ॿुध, कहिड़ो गुनाह कयो थी? चई मां वॾो गुनाह कयो आहे। कहिड़ो वॾो गुनाह कयो थी जो तूं थो चवीं मौला माफ़ कर, तोखे बैतुल्लाह मां आवाज़ पियो अचे त माफ़ कोन कंदो साईं, ॻाल्हि कहिड़ी आहे? जे क़िबला मूं वॾो गुनाह कयो आहे, चई ॻाल्हि कर। धीअरूं विहारियूं हुई, चोरियूं कयूं हुई, शराब पीतो हुई, व्याज खाधो हुई, परावा हक़ गज़ब कया हई, के क़त्ल कया थी, के ज़िनाऊं कयूं थी, ॾे ख़बर। चए थो साईं मां वॾो गुनाह कयो आहे, ओ मुंहिंजा दा इहे सभु वॾा गुनाह। औरत घर में बालिग़ विहारणु सख़्तु गुनाह हुआ। अल्लाह न को निमाज़ क़बूल करे, न को हज क़बूल करे, न को ख़ैरात क़बूल करे। अल्लाह ताला हर महीने न्याणी विहारण वारे जे गले में खून जो ॾोह लिखंदो आहे। माह वारी माईअ खे ईंदी वेंदी आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे तूं पंहिंजी न्याणीअ खे कोन थो थारी, बालिग़ न्याणीअ खे मां रब महीने महीने गले में खून थो लिखां। पराओ व्याज करे माल खाईंदो आहे, व्याज खोर खे गुनाह एतिरो थींदो आहे, नऊज़ बिल्लाह। नबी से फरमाइनि था जो पंहिंजे सॻी माउ सां काबतुल्लाह में ज़िना थो करे पियो। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, वॾा वॾा गुनाह, पर ख्वाजा साहब खे चयो त क़िबला मां इन्हनि खां बि वॾो गुनाह कयो आहे। ॻाल्हि कहिड़ी आहे ॿुधा सही। रोई थो चवे क़िबला ॿुधाईंदे शर्म थो अचे, ॿुधा सही। चवे थो क़िबला रमज़ान जो महीनो हो, मूंखे बुख लॻी हुई, टे पहरीअ जे टाइम ते मां मानी पे मुंहिंजी अम्मा जा उज़वा सड़ी पिया, सम्झो था अलाए न, हुनजा हथ कुरड़ा थी विया, पेर कुंडड़ा थी विया, न मुंहनि में आ न जेरनि में आ। हाणे त ॾाढो बाॾायां थो पियो, साल गुज़री विया, हाणे रब खे चवां पियो गुनाह बख़्श, पर रब चवे थो कोन बख़्शींदो साईं। ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पलीत हाणे पोइ माउ खे रंजाए तूं काबे में छा करण आयो आहे? मां ॾस थो ॼाए वञी माउ खे राज़ी कर, अम्मा राज़ी थींदई त रब बि राज़ी थींदी, अम्मा राज़ी कान्हे त रब बि राज़ी कोन थींदी। हाणे हिते कहिड़ा तवाफ़ कंदे वञ वञी माउ जेरी आहे चई हा हुनखे परचाए। उतां निकितो आहे, दरवाज़ो माउ जो वञी खड़कायो आहे, अंदर अम्मा थी पुछे अब्बा केरु आहे? चवे थो अम्मा मां तुंहिंजो फलाणो पुटु आहियां, दरवाज़ो खोल। चवे थी ओ मुंहिंजा बच्चा मां उथण जहिड़ी न आहियां, घुमण जहिड़ी न आहियां, मुंहिंजा हथ नंढड़ा थी विया जली विया, मुंहिंजा पेर कुंडड़ा थी विया, तो मूंखे टांडनि में साड़े छॾियो आहे। ओ मुंहिंजा बच्चा मां उथण जहिड़ी न आहियां, ओ मां तोखे नबीअ जो वास्तो आहे, काबे जो वास्तो आहे, सिद्दीक़ जो वास्तो आहे, फारूक जो वास्तो आहे, उस्मान गनीअ जो वास्तो आहे, हैदर करार जो वास्तो आहे, हसन हुसैन जो वास्तो आहे, ख़ातून जन्नत जे झोलीअ जो वास्तो आहे। महिरबानी कर दरवाज़ो खोल। मां रेड़ियूं ॾेई आई आहे, दरवाज़ो खोलियो आहे। अम्मा मूंखे ख़ुदा वास्ते माफ़ फरमाए, काबो मूंखे माफ़ नथो करे, रब मूंखे माफ़ नथो करे। माउ थी चए अब्बा दिलि मां दुआ निकिरे ई कान थी, अम्मा मुंहिंजे लाइ बार बार आवाज़ पियो अचे तूं बहरू मां अल्लाह जे रहमत खां तूं माफ़ न कंदीअ त मां जहन्नमी आहियां। आख़िर अम्मा अम्मा हे कुर्बान, अम्मा ता वञा, अखियुनि मां ॻोढ़ा वाए चए थी अब्बा मुंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी थी, मूंखे मारे छॾियो थी, पर छा कयां बच्चो आहे, मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ कयो। हासे मां मुंहिंजा बच्चा मूं तोखे ख़ुदा वास्ते माफ़ कयो।
जमल अम्मा हिन खे चयो ख़ुदा वास्ते माफ़ कयो। ही डोड़ंदो आयो, डोड़ंदो डोड़ंदो वरी जो काबतुल्लाह में तवाफ पियो करे, मौला मूंखे माफ़ कर। बैतुल्लाह मूं आवाज़ पियो अचे, ओ मुंहिंजा प्यारा, ओ मुंहिंजा बानड़ा, मां रब तोखे खरगज़ माफ़ कोन कया हा, पर तोखे अम्मा माफ़ कयो आहे, मां रब बि माफ़ थो कयां।